प्यारा दोस्तों, हक़ मौजूद या अली मदद, अस्सलाम वालेकुम। उम्मीद त तव्हां ख़ुशि हूंदो जिते बि हूंदो, हिन धरती जे जंहिं कुंड पासे में हूंदो। असांजी दुआ आहे त तव्हां आबाद हूंदो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, जेके जेके शामिलु थियनि था हिन प्रोग्राम में, उन्हनि जी वॾी महिरबानी। गुज़ारिश उन्हनि खे इहा आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन प्रोग्राम खे शेयर कंदो पंहिंजे वाल्स ते, त वधीक दोस्त जुड़ंदा ऐं वधीक दोस्तनि खे असां शामिलु करे सघंदासीं। अॼु असांजो जेको हीउ प्रोग्राम आहे उहो माहीन हीसपाणी साहिबा सां रिहाण करण जो आहे। माहीन हीसपाणी साहिबा दुनिया में उन्हनि जा तमामु घणा चाहींदड़ आहिनि, पर ख़ासि तौर ते सिंध में उन्हनि जी हिकिड़ी वॾी जेको आहे सो फॉलोअर्स जी दुनिया आहे ऐं उन्हनि जो पंहिंजो पेज बि आहे। मुख़्तलिफ़ मौक़नि ते तव्हां उनखे ॿुधंदा बि हूंदव। सो वधीक डिटेल्स जेको आहे सो जॾहिं माहीन साहिबा सां उमेदु आहे त शामिलु थींदी, त पोइ उन्हनि सां कचहरी में ऐं रिहाण में इहे शयूं शामिलु कंदासीं। जेके बि दोस्त इसाक़ हुसैन अब्बासी साहिबु, माशूक़ कुंबर साहिबु, अली सिंधी साहिबु, आज़ाद बलोच साहिबु, SP लेगारी साहिबु, या ॿिया दोस्त जिन खे आऊं जिन जा नाला नज़र न पिया अचनि ऐं शामिलु आहिनि, उन्हनि सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी असां सां शामिलु थिया आहिनि। बसि हिकिड़ी महिरबानी कयो, मूंखे ॿुधायो त तव्हांखे आवाज़ु सही अचे पियो या कोन पियो अचे। जॾहिं आवाज़ु ठीकु अचे पियो त पोइ ज़बरदस्त ॻाल्हि आहे। जे नथो अचे त मूंखे ॿुधाइजो, त पोइ वरी उनखे एडजस्ट करे सघिजे। अञा ताईं माहिन साहिबा मूंखे नज़र न पियो अचनि। मूं हुननि खे इन्विटेशन मोकिले छॾी आहे ऐं उमेदु आहे त थोरी देरि में उन्हनि सां राब्तो थींदो ऐं पोइ असांजी रिहाण कचहरी जी शुरूआति थींदी। ऐं तव्हां भला पंहिंजे बारे में साईं फ़क़ीर साहिबु ख़ुशि आहियो। आसिफ़ सिद्दीकी साहिबु चवनि पिया त आवाज़ु अचे पियो, ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि। जे आवाज़ु अचे पियो त पोइ त फस्ट क्लास ॻाल्हि आहे। उमेदु आहे त जीअं असांजी महिमान असां सां शामिलु थींदी त पोइ वधीक बहितर नमूने सां असां इहा कचहरी करे सघंदासीं। अॼु जेकॾहिं को दोस्त पंहिंजा के सुवाल रखणु चाहे, ऑफकोर्स अॻिते हली करे जंहिं नमूने सां प्रोग्राम रिथियलु आहे उन हिसाब सां हलियो त तव्हां पंहिंजा सुवाल रखी सघो था, ॻाल्हि ॿोल करे सघो था असांजे महिमान खां। ऐं मूंखे यकीन आहे त ॾाढी सुठी सुहिणी कचहरी थींदी ऐं तव्हां जहिड़ा इंतिहाई प्यारा ऐं महबूब क़िस्म जा माण्हू हिन महफ़िल में शामिलु आहिनि, मथां खां हेॾो ज़बरदस्त क़िस्म जो प्यारो महिमान हुजे त पोइ त यकीननि चारि चंड लॻी वेंदा हलिया। अच्छा, ॿियो अर्ज़ु इहो बि आहे त तव्हां दोस्तनि खे जेके बि मुंहिंजे सर्किल में आहिनि, मूंखे फॉलो कनि था या मुंहिंजी फ्रेंड लिस्ट में आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश इहा आहे त जॾहिं बि असांजा ही प्रोग्राम्स अहिड़ा प्रोग्राम थियनि त पंहिंजो फीडबैक ज़रूरु ॾींदा कयो। कहिड़ियूं शयूं आहिनि जिते इम्प्रूवमेंट आणे सघिजे थी, किथे कहिड़ी शइ तव्हांखे बहितर लॻे थी त उन ते अञा वधीक बहितर कमु करे सघिजे थो। सो अहिड़े हिसाब सां माशूक़ कुंबर साहिबु चवनि पिया त आवाज़ु ओके आहे, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, फस्ट क्लास, बहितरीनु, ॾाढी सुठी ॻाल्हि। ऐं उनखां अलावा शाहिद हुसैन गोराड़ साहिबु असां सां गॾु आहिनि, साईं तव्हांखे भलीकार। अशोक कुमार करमाणी साहिबु असांखे हिन महफ़िल में ॾिसनि पिया था, उहे बि शामिलु थिया आहिनि, उन्हनि खे बि भलीकार। सो सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी शमूलियत जी ऐं हिन महफ़िल में शामिलु थियण जी। न सिर्फ़ु एतिरो, पर उमेदु इहा आहे त उहे असां सां गॾु रहंदा ऐं असांजे महिमान सां जेका कचहरी थी उन में बि शामिलु थींदा। को सुवाल, को अहिड़ो मौज़ू, का अहिड़ी शइ जेको तव्हां सम्झो त असां पंहिंजे महिमान खां पुछी सघूं था, या इवन का उमूमी ॻाल्हि आहे त तव्हां उहा बि रखी सघो था। हिकिड़नि ॿिनि ॾींहंनि खां थोरो ज़ुकाम वारो नमूनो हुयो, जंहिंजे करे कन थोरा बंदि आहिनि, मथो फुटबॉल जहिड़ो आहे ऐं थोरो ज़ुकाम वारो नमूनो आहे जीअं थींदो आहे। बाक़ी उनखां अलावा महिमान केरु आहे? अली रज़ा साहिबु, महिमान माहीन हीसपाणी साहिबा असां सां गॾु उमेदु आहे त अॼु शामिलु थींदा। उन्हनि खे असां मदू कयो आहे, उहे अॼु जा महिमान आहिनि। ख़बर न आहे त सरवर मरी साहिबु, साईं तव्हांखे बि भलीकार, वॾी महिरबानी शामिलु थियण जे लाइ असांजे हिन प्रोग्राम में। कुर्ब शाहिद हुसैन गोराड़ चवनि पिया त साईं भलो कमु पिया कयो,
वीज़ा गाइड कंदा अचो. ओके, शायदि ॻोरड़. अच्छा, ॻोरड़ आहे तव्हांजी ज़ात. ज़बरदस्त साईं. ॻोरड़ साहिबु बिल्कुलु वीज़ा जे बारे में तव्हांखे ज़रूरु गाइड कंदासीं. जॾहिं जॾहिं मौक़ो ईंदो ऐं मिलंदो तव्हांखे ज़रूरु गाइड कंदासीं साईं. तो इहो आहे असांजो प्रोग्राम. माइन साहिबा ॾे इनवाइट मोकिली आहे पर अञा ताईं उहे असां सां शामिलु न आहिनि थिया. कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे त को अहिड़ो प्रोग्राम जंहिंमें का टेक्निकल डिफिकल्टी थी वेंदी आहे, पोइ असांखे माना वरी हिकु ऑफलाइन थी महिमान सां राब्तो करे वरी उन्हनि खे ऑनलाइन कराइणो पवंदो. ईअं बि थींदा आहिनि. उमेद आहे त ईअं कोन्ह थींदो, पर जेकॾहिं ईअं थिए त बराए महिरबानी उन जी माज़रत क़बूलु कजो. ऐं इन हिसाब सां पाण कोशिशि माहिन मुंहिंजे ख़्याल में हाणे अची वई आहे. मां उन ॾे वरी बि इनवाइट मोकिलियां पियो थो, उहे अचनि ऐं शामिलु थियनि. अस्सलाम वालेकुम. मौजूद बाइन साहिबा, ख़ुशि आहियो? तबियतूं ठीकु आहिनि? हा, बिल्कुलु बिल्कुलु. तव्हां ॿुधायो कीअं आहियो? असीं त अहिड़ा ई आहियूं जी. ॾिसो पिया माशाल्लाह, तव्हांजी तारीफ़ कयूं न. तव्हांजी महिरबानी, तव्हांजी मोहबत. मां कुझु बि न आहियां. हिन स्क्रीन जे ॿिनि हिसनि में कंहिं बि क़िस्म जो को बि मुक़ाबिलो कोन्हे. हिकिड़े पासे मानता आहे ऐं ॿिए पासे अली ज़ुल्फी आहे. ईअं न चयो, इहा तव्हांजी वॾमाणाइप आहे या छा चइजे. सो अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे. मूंखे ख़ुशी थी आहे तव्हां सां शामिलु थी. ऐं तव्हांखे यादि हूंदो, मूंखे लॻे थो तक़रीबन 2 साल पहिरियां पाण फ़ोन ते ॻाल्हायो हो त को सेशन असांखे करणु खपे, पर पोइ हाणे छा चइजे त क़िस्मत न पे मिली, सितारा न पे मिलिया, छा थियो. पर बहरहाल अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मां दिलि सां ख़ुशि आहियां त मां जे चवंदा आहिनि त कंहिंसां कमिटमेंट कबी आहे, पोइ माण्हू जेसिताईं उहो पूरी न कंदो आहे त दिलि में रहिजी वेंदी आहे ॻाल्हि त अलाए छा सोचींदो हूंदो अॻियो माण्हू. सो जॾहिं हिन दफ़े तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी त पाण अॼु को इहो तइ कयो, मूंखे ख़ुशी थी. बाक़ी तव्हांजूं पोस्टूं पढ़ंदी आहियां, तव्हांजो सेंस ऑफ ह्यूमर मूंखे ॾाढो वणंदो आहे. छो त चवंदा आहिनि न त मज़ाह में ऐं टोक ठठोल में थोरो फ़र्क़ु हुजणु खपे. सो उनजो फ़र्क़ु ऐं तमीज़ तव्हांखे ख़बर आहे त भोग चर्चो उनजी लेवल छा हुजणु खपे. सो ॾाढो मज़ो आयो. हा, छा आहे त माना कॾहिं मुंहिंजी एतिरी तारीफ़ कंहिं बि न कई आहे. मुंहिंजी घरवारी बि कोन कई आहे. हिनजे करे आउं परेशान आहियां त हाणे हिनखे कीअं हज़म कयां. सो हुन बहरहाल तव्हांजी तमामु वॾी महिरबानी. ऐं थोरा तव्हांजो पहिरीं ॻाल्हि त तव्हां शामिलु थियो. हितां जी जेका लाइफ आहे उहा बि ॾाढी टफ हूंदी आहे. वीकेंड्स ते फैमिली ज़ाहिर आहे त ॿियूं कमिटमेंट्स कमकार, पर इन्हनि सभिनी रुकावटुनि मां निकिरी करे तव्हां आयो, असांखे वक़्तु ॾिनो. असांजे दोस्तनि खे ऐं पंहिंजनि चाहींदड़नि खे तव्हां वक़्तु ॾिनो. वॾी ॻाल्हि आहे. हिकिड़ी रिक्वेस्ट कयूं था, पंहिंजी कचहरी जी शुरूआति करण खां पहिरीं तव्हां पंहिंजे वॉल ते हिनखे शेयर करे छॾियो असांजे हिन सेशन खे. मूं शेयर कयो आहे मुंहिंजे ख़्याल में, तव्हां पर थोरो ॾिसी वरी बि वठो. मां ॾिसां थी थोरो टेक्निकल मिड़ई. जी, अच्छा, इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो माइन साहिबा वरी डिस्कनेक्ट थी विए. को मसइलो कोन्हे, वरी उन्हनि खे पाण वापसि वठी छॾंदासीं, उहे अची वेंदा. अदा सेशन जो मौज़ू अली रज़ा पुछियो आहे त कहिड़ो आहे. मौज़ू आम मौज़ू आहे. उन्हनि सां मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हाईंदासीं. उन्हनि जे पंहिंजे बारे में ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जे फ़नी सफ़र जे बारे में ॻाल्हाईंदासीं. ऐं उनखां पोइ गॾोगॾु इन ते बि डिस्कशन थींदी त माइन साहिबा जो हिकिड़ो पंहिंजो पोर्टफोलियो आहे, स्ट्रक्चर आहे सिंधी अदब में, मौसीक़ी में, ॿोली में, नसर में, ऐं इन सफ़र में सिंध मां निकिरणु, वरी कैनेडा में अचणु, वरी कैनेडा जी ज़िंदगी में पंहिंजे पाण खे एडजस्ट करणु, वरी अॻिते उन सिलसिले खे अॻिते वधाइणु. इन्हनि मामलनि ते उमूमी तौर ते असां डिस्कस कंदासीं. मुंहिंजी तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश इहा हूंदी त तव्हां पंहिंजा सवाल ऑफकोर्स पुछी सघो था, पंहिंजो हिते रखी सघो था, पर गॾोगॾु तव्हां जेकॾहिं पंहिंजे वॉल्स ते हिनखे शेयर बि कंदव त अञा वधीक बहितरी थी पवंदी. ॾिसां थो त जी अची वई आहे, माइन साहिबा अची विया आहिनि, उन्हनि खे असीं एड करे था वठूं. थींदो आहे कॾहिं कॾहिं का अहिड़ी टेक्निक अची वेंदी आहे. माइन साहिबा, वेलकम बैक. थैंक यू सो मच. मूंखे लॻे थो मां शेयर करे चुकी आहियां, पोइ वधीक तव्हां ॿुधायो त शेयर थियो या न थियो.
ठीकु आहे जे तव्हां शेयर कयो पर उन शेयर कंदे कंदे वरी तव्हां डिस्कनेक्ट बि थी वियो त असांजो हीउ जेको आहे सो हुन में धक धक वधी वई इहो लही ऐं असां वियो सोचियोसीं जी 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 लही वियो हीउ लही वियो सिंधी असांजी अहिड़ी पुख़्ती ऐं पकी कान्हे का तव्हां खां सिखंदासीं अॼु वॾी न सिंधी बि कहिड़ो मां सिखंदासीं वरी का सिंधीअ जी उस्ताद थोरी ई आहियां असां पंहिंजे तव्हां नानियुनि ॾाॾियुनि खां इहा सिंधी सिखी आहे जेका ॻाल्हायूं था पर ज़बरदस्त इहो ॾाढो आहे सुठो त कोशिशि कयूं था त सुठी सिंधी ॻाल्हाइजे ऐं जी ॿिया जेके ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ कोशिशि कजे त घटि ॻाल्हाइजनि जॾहिं पंहिंजी ॿोली ॻाल्हाइजे पंहिंजी ॿोली हा ॻाल्हाइजे जेके असां सिंधी में चवंदा हुआ निबार ॿोली ॻाल्हाइजे जीअं निबार माखी हूंदी आहे ईअं ॿोली खे बि निबार रखिजे त वाह वाह ग़ुलाम नबी जरवार साहिबु तव्हांखे भली कार अनवर अली साहिबु ॿिया दोस्त हिकिड़े दोस्त पुछियो आहे त अॼु जो मौज़ू छा आहे त मूं उन्हनि खे घणो रुखो मौज़ू ॿुधायो आहे मूं चयो त माइन साहिबा सां उन्हनि जे पंहिंजे फ़नी सफ़र जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं उन्हनि जे लाइफ जे बारे में बि ऑफकोर्स हिकिड़ो जेको मुनासिब सवाल आहिनि उहे बि रखंदासीं उन खां पोइ वरी सिंध मां कैनेडा जो सफ़र कैनेडा में एडजस्टमेंट इहे सभई मामला जेके जेके मामला डिस्कस थी सघंदा आहिनि ते असां कचहरी कंदासीं ऐं काफ़ी दोस्त शामिल थिया आहिनि ख़ासि तौर तव्हां जॾहिं शेयर कयो त मुंहिंजे ख़्याल में तव्हांजा बि फॉलोअर्स असां गॾु आहिनि त पहिरीं त मूंखे इहो ॿुधायो त केरु आहे माइन इस्पाणी साहिबा माना कीअं सुञाणो असीं हुनखे सिंध जी हिकु आम औरत आहे माहिनी इस्वाणी जंहिंजो जनम सिंध जे साहती परगणे ठारूशा में थियो ऐं मुंहिंजो नंढपण उते ई गुज़रियो शुरूआती तालीम प्राइमरी बि मुंहिंजी उते ई गुज़री उन खां पोइ कुझु मुंहिंजो ज़िंदगीअ जो हिसो ठारूशा सां गॾु हिकिड़ो ॿियो नंढिड़ो शहर आहे भिरिया रोड त असां उते बि कुझु वक़्तु रहियासीं ऐं उन खां पोइ जेको आहे सो हैदराबाद ॾांहुं अचणु थियो उते कॉलेज लाइफ उते गुज़री ऐं हैदराबाद जूं काफ़ी तेसिताईं ॼण हिकिड़ो ॿार खे शऊर अची चुको हूंदो आहे त उहे बि काफ़ी यादूं अॼु ताईं दिलि ऐं दिमाग़ ते हावी रहंदियूं आहिनि हैदराबाद में कॉलेज लाइफ हुई यूनिवर्सिटी मूं यूनिवर्सिटी ऑफ सिंध मां मास्टर्स ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में कई उन खां पोइ 2001 में असांजो कराची ॾांहुं सफ़र कयोसीं ऐं बल्कि ईअं चइजे त हिजरत कईसीं त पोइ उते मूं उन ज़माने में शुरूआती ॾींहंनि में कोशिशि कई पई त मां CSS कयां ऐं मां तयारी कयां ऐं उन ॾींहंनि में मां पढ़ाई कुझु एक्स्ट्रा कंदी रहंदी हुयसि त मां CSS वग़ैरह कंदसि या छा लॉ करण जो शौक़ु हुयो मूंखे ॾाढी दिलचस्पी हुई त मां लॉयर थियां इन तरफ़ बि मूंखे ॾाढो हुयो शौक़ु पोइ मूंखे यादि अचे थो त मां लॉ में एडमिशन बि वरिती हुई पर इन ई दौरान KTN जो अचणु थियो त इहा बि हिकिड़ी ॾाढो असां सिंधी माण्हुनि लाइ हिकिड़ो वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुई ऐं जिते तव्हांखे PTV ते अधु कलाकु मिलंदो हुयो सिंधी ॿोलीअ खे या सिंधी ड्रामनि खे उते तव्हांखे हिकिड़ो पंहिंजो चैनल अची वियो ऐं ॿियो इतफ़ाक़ जी ॻाल्हि इहा बि थी त वरी असांखे उन ज़माने में उन्हनि बि सुठा चहिरा नौजवान छोकिरियूं छोकिरा उहे ॻोल्हिया पे त कहिड़ियूं कहिड़ियूं फैमिलीज़ आहिनि त मुंहिंजी अम्मा वरी सोशल रही आहे एक्टिव रही आहे पाण TV ते बि PTV ते उन वक़्त में उहो कमु करे चुकी त हुनजो पहिरियों सोर्स इहो ई हूंदो अथव PTV ते कहिड़ा कहिड़ा माण्हू कमु कनि था या करे चुका आहिनि त माना उन्हनि जे ख़ानदाननि खे टच कजे त कहिड़ा माण्हू निकिरनि त ईअं ई पोइ अम्मा सां उन्हनि जो राब्तो थियो त पोइ असांजो वरी मीडिया जो सफ़र शुरू थी वियो त पोइ मूंखे ईअं लॻो त मुंहिंजो जेको CSS करण वारी ख़्वाहिश या लॉ करण वारी ख़्वाहिश उहे सभु पोइ हिते रहिजी हुई पोइ ज़ाहिर आहे तव्हां जेकॾहिं कंसंट्रेशन सां हिकिड़ी फील्ड में हलिया था वञो ऐं उते प्रोफेशनली तव्हां कमु था कयो ऐं फुल टाइम ॾियो था त पोइ तव्हां वरी सभु गिदरा मुठ में करे हलणु उहे बि ॾुखिया हूंदा आहिनि त पोइ वरी असां ईअं मीडिया में असांजो अचणु थियो उते मूं जेके अदबी शाइरी जे हवाले सां प्रोग्राम कया उन्हनि मां मूंखे सुञाणप मिली ऐं बसि इहो ई मुंहिंजो सफ़र आहे ॾाढो ऐं सुहिणो अॼु ताईं ॾाढो ॾिसो सुहिणो था उन ॿोलीअ सां मां सलाड़ियल आहियां जी उहो अदब जी कोशिशि कयां थी त ख़िदमत कंदी रहां ऐं इन मूंखे ममता ॾिनी पंहिंजे अदब सां जेका मुहबत आहे उनजी जेका बि मूं जेतिरी बि ख़िदमत कई आहे उनजो मूंखे रिवार्ड अॼु ताईं मिले पियो ॾाढो सुठो
ॾाढो सुहिणो। भले मूंखे ॿुधायो त इहो माना कामोर ऐप मां वरी हिन सफ़ा इंतिहाई दुनियाई ॿी में अचण जो इहो ख़्यालु इतफ़ाक़ी हो या किथे का छिक हुई? ॾाढो तव्हां ज़बरदस्त ऐं सुठो ऐं सुहिणो सवाल पुछियो आहे। हाणे मूंखे ख़बर आहे ऐं मां सम्झां थी त असां आर्टिस्ट बाय बर्थ आहियूं, सभु असांजी सॼी फैमिली, ॿुधो न। ब्यूरोक्रेसी या इहो सोचणु इहे हिकिड़ा समाजी हिकिड़े स्टेटस लाइ माण्हू चाहींदो आहे यार जेकर CSS कयां, मां सुठो ऑफिसर थियां, मां जेको यूनिवर्सिटी पढ़ी आहे हाणे मां जहिड़ी तहिड़ी त नौकिरी न कयां, या पाण में तव्हांखे हिकिड़ो फील थींदो आहे त मां हीअ करे सघां थो, त माना मूंखे ईअं लॻो पिए त मां CSS करे वेंदसि, मां सुठी लॉयर थी सघां थी। हिकिड़ो त मां चवंदी आहियां त तव्हां फील्ड उन में वञो जंहिंमें तव्हांखे पाण खे ख़बर हुजे त मूं में पोटेंशियल आहे, मूं में वज़न आहे, मां इहो करे सघां थो। असां अक्सर अहिड़ा कम कंदा आहियूं जेको असां में टैलेंट हूंदो न आहे, असां उन पासे वेंदा आहियूं, पर जेको असां वटि टैलेंट हूंदो आहे असां उहे शयूं न कंदा आहियूं। सो पहिरियां त असां सभिनी जे अंदर में आर्ट हुयो। नंढपण खां वठी असां माइक खणी गाना ॻाईंदा हुआसीं, सभु भाइर भेनरूं, ख़ासि करे जीअं सभिनीनि मां असां हिक ॿिए जे पुठियां हुआसीं त असांजी दोस्ती बि घणी हुई, कचहरियूं बि हिक ॿिए सां घणियूं हुयूं, त असां ॿई वेही लता जा गीत ग़ज़ल ॻाईंदा हुआसीं, जगजीत खे तंहिं ज़माने में बि असां ॿुधंदा हुआसीं। या मां अक्सर पंहिंजे हर इंटरव्यू में ॿुधाईंदी आहियां त नीलाम घर जेको शो हूंदो न मुंहिंजो फेवरेट हूंदो, मुंहिंजो पसंदीदा हूंदो, ऐं मां मोइन अख्तर खे ऐं तारिक अज़ीज़ खे ॾाढो पसंदि कंदी हुयसि। उन खां पोइ जीअं असांजो सिंधी जेको आहे सो पर्ख प्रोग्राम हूंदो हुयो, उहो मां ॾाढे शौक़ु सां ॾिसंदी हुयसि, त मां हमेशह तसवुरु ईअं कंदी हुयसि त ईअं मां कंहिं स्टेज ते बीहंदसि ऐं मां ईअं ई शाइरी पढ़ंदसि। त मां जंहिं वक़्तु नंढी बि हुयसि ऐं मां माइक खणी जॾहिं ॻाल्हाईंदी हुयसि त मूंखे यादि आहे मां तॾहिं बि परवीन शाकिर, अहमद फराज़, उन्हनि जा शेर जीअं पढ़ंदो हुयो, मोहसिन नक़वी जा, तारिक अज़ीज़, त उहे मां वरी लिखंदी हुयसि, वरी उहे यादि कंदी हुयसि, वरी उहे पढ़ंदी हुयसि। त माना फन असांजे अंदर में पहिरियों हुयो, त असां सचा फनकार हुयासीं, त असांखे वरी जॾहिं उहो मौक़ो मिलियो न त पोइ असां वरी ॿियूं सभु शयूं छॾे उन में हलिया वियासीं, ऐं उन में वञण सां असांखे, मां अॼु बि चवां थी त असांखे फ़ाइदो ई थियो आहे, नुक़सानु कोन्ह थियो आहे। असांखे मोहबतूं मिलियूं आहिनि, असांखे शोहरतूं मिलियूं, इज़तूं मिलियूं, प्यारु मिलियो आहे, असां सिखियो आहे। त मूंखे जीअं अॼु ताईं मां कॾहिं 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 इंसानी फितरत माण्हू हूंदी आहे त कॾहिं बि सेटिस्फाइड त न हूंदो आहे पंहिंजे सॼी ज़िंदगीअ मां, पोइ कॾहिं चवंदी आहियां यार मूं CSS बि न कई, मां हीअं कयां हा, मां लॉ कयां हा, त मूंखे मुंहिंजे ई घर जा भाती खिली चवंदा आहिनि हाणे ईअं बि कोन्हे, अॼु ॾिस भला केतिरा CSS ऑफिसर तुंहिंजा फ्रेंड हूंदा, तोखे माण्हू पसंदि कनि था, तोखे एडमायर कनि था, तोखे एप्रिशिएट कनि था, त माना पोइ वरी पंहिंजो पाण खे चवंदी आहियां त केतिरा CSS ऑफिसर आहिनि, मां त उन्हनि खे नथी सुञाणा। पर केतिरा ई असांजा इवन सिंध जा, मूंखे अॼु बि यादि आहे त SLF में असांजो सेशन हुयो सॼी फैमिली जो, अम्मा हुई, मां हुयसि, सबरीन सनम, असां सभई हुयासीं, त उते असांजे ॾाढो अब्दुल कादिर मंगी साहिब जन वेठा हुया, त बाबा असांजी CSS हिकु तरफ़, पर हिसबाणी फैमिलीअ जो फन असां उन्हनि जा माना फैन्स आहियूं, असां उन्हनि जा दीवाना आहियूं, उन्हनि जे फन जा, उनजी त माना इहा ॾिसो केॾी वॾी पंहिंजनि माण्हुनि जे तरफ़ां तव्हांखे एप्रिसिएशन आहे। हा, पोइ ब्यूरोक्रेसी हुजे, सियासतदान हुजनि, अॼु ताईं मूंखे यादि अचे थो त असां TV चैनल्स ते जॾहिं बि पॉलिटिशियंस हूंदा हुया, इंटेलेक्चुअल्स हूंदा हुया, जॾहिं महिमान थी असांजे प्रोग्रामनि में ईंदा हुआ, या जेकॾहिं मां चैनल ते हूंदी हुअसि, भले कंहिं ॿिए प्रोग्राम में अचनि, पर जेकॾहिं कॉरिडोर्स में मुलाक़ात थी वई त जेके हुननि जा लफ़्ज़ हूंदा हुआ, त मां चवंदी हुअसि जेकॾहिं तव्हांखे सॼी सिंध जी इंटेलिजेंसिया एॾो एडमायर करे, त बसि पोइ तव्हां जा थक लही पिया, तव्हांखे एतिरियूं मोहबतूं मिलियूं आहिनि। ऐं रुॻो इहा वॾनि माण्हुनि जी ॻाल्हि न आहे त को वॾा माण्हू या ज़हीन माण्हू या इंटेलेक्चुअल माण्हू, पर तव्हांखे माना हर आम माण्हूअ खां वठी इन लेवल जो माण्हू तव्हांखे एप्रिशिएट करे थो, त माना ज़बरदस्त, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई अथव, ॾाढी वणंदड़ ॻाल्हि कई अथव। अच्छा, इन खां जो आऊं पंहिंजा सवाल जारी रखां, कमेंट्स में बि कुझु सवाल आया अचनि पिया। सूफ़ी न्याज़ जमाली साहिब जन पुछनि था त अॼु कोई
अहिड़ो नथो मिले जंहिंसां ॾुख वंडिया वञनि, बाक़ी तमाशाइनि सां ज़मानो भरियो पियो आहे। साईं मूंखे लॻे थो त फटियल आहे, पर मन साॼे खाॿे खां फटियल आहे। पर अदा जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। हा हिन ज़माने में वाकई को अहिड़ो माण्हू नथो मिले जंहिंसां तव्हां दिलि खोले पंहिंजे दिलि जो हाल ओरियो या पंहिंजा ॾुख सुख ओरे सघो हा न। हिन ज़माने माण्हू सोचे थो त कंहिंसां ॻाल्हि करण खां अॻु में बि सोचिजे त इहा ॻाल्हि मूं कई त आहे, हाणे इहा केसीं ताईं वेंदी ऐं उहो अॻियां कहिड़ो रुख इख़्तियार कंदी। हिक खां ॿिए ताईं, ॿिए खां टे ताईं ॻाल्हि जो रुख ई मटिजी वेंदो। So इहो त पंहिंजे किथे सूर रुख जी ज़िमेदार कंपनी कान्हे भई, ॻाल्हि डिवीज़न खां ॿाहिरि कोन वेंदी, तव्हां पक सम्झो। हिते जो हिते ई फिरंदी। हिते हिते कम हलाए वेंदासीं। अच्छा, इहो अॻिते वधूं। जी जी। सिंधी औरत, हा तव्हां माशाल्लाह जेको आहे सो हीउ जेको सॼो सफ़र तव्हां तय कयो आहे, अञा इहो सफ़र हले पियो, अलाह ताला तव्हांखे वॾी ॼमार ॾे ऐं पंहिंजे बचड़नि सां ख़ुशि रखे। सिंधी औरत, असां जीअं ॿुधंदा आहियूं उमूमी तौर ते, आउं हिकिड़ो ॻोठाणो माण्हू आहियां, त बाबा सिंधी औरत ऐं पोइ वरी मीडिया ऐं उन खां पोइ इन लाइम लाइट में अचणु, माना मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े इवन अॼु जी दुनिया में बि हिकिड़ो ॾाढो ॾुखियो कमु आहे। तव्हांजे लाइ मूंखे लॻे ईअं थो त पहिरीं शायदि माहौल को अहिड़ो सेट थियल हो जो तव्हांखे अहिड़ा मामला मसाला न थिया, पर औरतूं ख़ासि तौर ते सिंधी औरतुनि जे पस मंज़र में जेकॾहिं तव्हां ॿियनि खे ॾिसो त तव्हां पंहिंजे पाण खे केतिरो ख़ुशकिस्मत सम्झो था ऐं ॿियनि जे लाइ हाणे केतिरियूं राहूं खुलियल आहिनि। बिल्कुलु तव्हां जो अंदाज़ो सही आहे। हूअं त जेकॾहिं सोचिजे त असांजी जेका परवरिश थी हिकु अहिड़े ख़ानदान में थी, उहो बि हिकिड़ो रिवायती ख़ानदान हुयो। उहो को असांजे ॿियनि सिंधी जीअं अॼु ताईं असांजा सिंधी ख़ानदान आहिनि जेके मीडिया खे सुठो नथा सम्झनि, जेके अदब में औरत जी शाइरी करण खे अॼु बि मायूब सम्झनि था, औरत जो मथो उघाड़ो अॼु बि उन्हनि खे सही नथो लॻे, त असांजो बि हिकिड़े अहिड़े आम ख़ानदान सां ई तालुक़ु हुयो। उन्हनि वटि इहे शयूं सुठियूं न हुयूं। चवंदा आहिनि त ज़िंदगी में तव्हांखे ॾुख या तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि, पर उन्हनि मां या त तव्हां निकिरी जॾहिं चढ़ी वेंदा आहियो त पोइ तव्हां घणो कुझु उन्हनि मां सिखी ऐं अव्हांखे घणी हासिलात थी वेंदी आहे। ऐं जेकॾहिं तव्हां उहे तकलीफ़ूं न सही सघंदा आहियो ऐं तव्हां किरी पवंदा आहियो त पोइ तव्हां उथी न सघंदा आहियो। त असांजे ज़िंदगीअ में बि हिकु अहिड़ो ई सबबु हुयो। उहो असां अक्सर पंहिंजनि प्रोग्राम्स में डिस्कस कंदा आहियूं, पर शायदि अॼु मां हुन ते वधीक खुली पई ॻाल्हायां, छो त तव्हांजो सुवाल बि एतिरो ई जानदार आहे ऐं माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ मां ॿियनि लाइ बि हिकिड़ी सिख्या बि आहे। त मुंहिंजे माउ ऐं पीउ जे विच में अलहदगी हुई ऐं पोइ असांजो कुझु वक़्तु हिकिड़ो दौरु हो, असां बाबा वटि हुयासीं, पर असां पंहिंजी माउ सां गॾु कोन रहंदा हुयासीं। ईअं असांखे इजाज़त बि न हूंदी उन सां मिलण जी या उॾां वञण जी। पर वरी वक़्तु हिकिड़ो फेरो खाधो त वरी असां पंहिंजी माउ वटि वियासीं। पोइ असां सां पंहिंजे बाबा जो तालुक़ु न रहंदो हुयो। बाबा असां सां नाराज़ हुयो, न ॻाल्हाईंदो हुयो। पोइ ईअं थियो त असां अम्मा वटि वियासीं, त अम्मा जेका आहे उहा जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त अॻे ई पाण बि टीवीअ में कमु करे चुकी हुई, छो त अम्मा जे अंदर में बि ईअं ई फ़न अॼु ताईं आहे। उहो पंहिंजे अंदर में फ़नकार आहे, उन वटि आर्ट, उनजी अहमियत, उनजो क़दुरु आहे। त जॾहिं असां अम्मा सां रहंदा हुआसीं त ही उन दौर में असांखे KTN तां इहे ऑफर्स वग़ैरह आयूं चैनल्स तां, त अम्मा वटि त इन शइ खे ख़राबु उहो सम्झे बि न पई, त हुन असांखे इजाज़त ॾिनी। त असां वटि का रुकावट कोन हुई तवा, छो त असां अम्मा सां गॾु पिया रहूं। हा, इहो आहे उहे ताना तुनका मिहणा उहे असांखे मिलंदा रहंदा हुआ ॻोठां। इहा का सुठी ॻाल्हि कान्हे, औरतूं हीअं हीअं छा पियूं कनि, हीअं पियूं कनि, हूअं पियूं कनि, त इहो बिल्कुलु असांखे ॿुधणो पियो। पर मूं हमेशह इहा ॻाल्हि किथे न किथे असां पंहिंजे अंदर में हिकिड़ी सिंध जूं आम औरतूं त आहियूं न, पंहिंजे अंदर में असांजे रिवायतूं उहे असांजे अंदर में आहिनि किथे न किथे। त उहे हिकिड़ी घरेलू औरतूं असां आहियूं। मूंखे लॻंदो आहे असां वटि फ़न ज़रूरु आहे, पर पंहिंजे अंदर में हिकिड़ो छुड़वागीअ में ऐं इन में हिकिड़ो फ़र्क़ु असां हमेशह इहो रखियो आहे। ऐं बि शायदि असां ते इहो बि प्रेशर हमेशह रहियो त अॻे ई तनक़ीद थिए पई त असां हमेशह कमु अहिड़ो कयूं
जो जंहिंजी साराह थिए, सुठो थिए, केरु ईअं न चवे त वाह आज़ादु ख़्याल आहिनि। ऐं शायदि मां हाणे घणो ॻाल्हाईंदी पई वञा त तव्हां जारी रखो। त उन करे असां इहो ज़रूरु फ़र्क़ु रखियो त हमेशह जेको कमु बि कयोसीं पंहिंजे ग्रेस सां कयोसीं, माण्हुनि सां उथणु वेहणु, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे कपिड़े लटे खे माना असां हिकिड़ो सोबर तरीक़े सां रहियासीं। पोइ इहो थियो जॾहिं असांखे वक़्त सां गॾु सुञाणप मिलंदी वई या कमु कंदा रहियासीं, पोइ आस्ते आस्ते वक़्त सां गॾु दौर बि चेंज थींदो वियो, उहे शयूं हज़म बि थींदियूं वयूं सभिनी खां। ऐं पोइ हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो असांजो बाबा सां मिलंदो बि हुयो, कराची असां वटि ईंदो बि हुयो, ऐं उनजी तबियत ठीकु न रहंदी त अक्सर ज़ाहिरा बाबा उतां ॻोठां ईंदो त असां वरी हिते रहंदड़ हुयासीं त कराचीअ में हॉस्पिटल्स में वठी वञणु। पोइ उते बि इवन मां तव्हांखे अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं थी निकिरनि त बाबा जे हार्ट जो हुयो, एंजियोग्राफी हुई, त नदीम कमर उते उन हॉस्पिटल में उन वक़्तु ऑपरेट बि उन्हनि जो कनि पिया ऐं उहे उन वक़्तु लीड बि कनि पिया पंहिंजे हुन मेडिकल टीम खे। त जॾहिं उन्हनि मूंखे ॾिठो त चई ओ माहीन वाह। पोइ हुन पंहिंजे डॉक्टर्स खे सभिनी खे घुराए ऐं माना एॾी मुंहिंजे लाइ माना एॾा सुठा लफ़्ज़, एॾी सुठनि अहसासनि ऐं अंदाज़ सां हुन बयानु पिया कया त मुंहिंजो बाबा ॾिसे पियो ऐं ख़ुशि पियो थिए। त माना हुनखे इहो महसूसु थियो पिए त मुंहिंजा औलाद जेको आहे या मुंहिंजूं धीअरूं अहिड़ो कमु कनि पियूं जो ॾिसो अॼु ही पढ़िया लिखिया माण्हू कीअं उन्हनि खे माना पंहिंजी सिंधी औरत चई ऐं कीअं था इंट्रोड्यूस कराइनि। माना हू उर्दू स्पीकिंग छोकिरा हुया, डॉक्टर्स हुयूं, त उन्हनि खे पे ॿुधाई त हीअ असांजी सिंधी छोकिरी आहे ऐं तव्हांखे ख़बर न आहे केॾी टैलेंटेड आहे, एॾी सुठी प्रेज़ेंटेशन आहे हिन जी, एॾी सुठी शाइरी पढ़ंदी आहे, लिटरेचर सां हिन जो तालुक़ु आहे। त ईअं साॻी तरह पोइ सनम सां गॾु बाबा हॉस्पिटल वेंदा हुया त जेको हुते प्रोटोकॉल मिलंदो हो उहो तव्हांखे पंहिंजे फन जे करे मिलंदो हो, त तव्हांखे डॉक्टर्स एॾी अहमियत ॾियनि, इज़त ॾियनि। पोइ त बाबा ॾाढो ख़ुशि थींदो हुयो ऐं पोइ उन जा रंज सभु ख़तमु थी विया हुआ आख़िरी ॾींहंनि में। ऐं पोइ वेही कचहरियूं बि कयूंसीं, ॾुख सुख बि ओरियासीं ज़िंदगी जूं। बसि पोइ इहो चवंदो हो, पाण बि चवंदो, असां बि चवंदा हुआसीं त बसि जेकॾहिं इहे अलहदगियूं न थियनि हा, इहे एॾा विछोड़ा न अचनि हा त ॾाढो सुठो। पर शायदि इहे विछोड़ा, इहे तकलीफ़ूं बि माण्हू खे जीअं मूं शुरूआति कई त सेखारींदा आहिनि। त असां इन्हनि दर्दनि मां, इन्हनि तकलीफ़ुनि मां सिखिया आहियूं। भई विछोड़ो वॾो उस्ताद आहे, सही था चओ। अच्छा, इन विच में हिकिड़ो सवाल आहे, असांजो दोस्त आहे ख़ादिम अली पली साहब, पाण शाइर बि आहिनि ऐं अदब सां उन्हनि जो वास्तो आहे। पलियुनि जी त हाणे छा ॻाल्हि कयां, तमामु नवाब क़िस्म जी वफ़ा, त पोइ बसि उन्हनि जे ई ख़ानदान मां आहिनि। साईं वारनि सवाल पुछियो आहे, दादी खां पुछियो त तव्हांजो पसंदीदा शाइर पहिरीं इहो पुछियो अथनि। ॿियो चवंदा त असां सिंधी शाइरनि में इनकलाबी ऐं जुरत वारी शाइरी जा खोट जा सबब कहिड़ा आहिनि। हाणे इन सवाल जो जवाबु ॾियण खां पहिरीं हिकिड़ो मुंहिंजो सुवाल बि वठिजो त तव्हां ख़ासि तौर ते जेको मूं ॾिठो आहे त उन में शायदि शाइरी तव्हां अदब में शायदि शाइरी तव्हांजो सभिनी खां पसंदीदा माना एस्पेक्ट आहे। तव्हां इनकलाबी शाइरी, मुज़ाहिमती शाइरी, गॾोगॾु पंहिंजो जेको आहे सो रोमानवी शाइरी, उन्हनि सभिनी खे तव्हां पढ़ियो आहे। इन्हनि सभिनी में तव्हांजी पसंदि कहिड़ी आहे, उन खां पोइ पली साहिब जन जो बि जवाबु ॾिजो। ॿुधो, रोमानवी शाइरी त मूंखे ॼाए ॼम खां पसंदि आहे ऐं इहो इंसानी फितरत आहे त तव्हांखे फितरत, हुस्न, मोहबत, पखियुनि जा आवाज़, नेचर, इहे सभु शयूं तव्हांखे वणंदियूं आहिनि। ऐं ॿियो जेका रोमानवी शाइरी हूंदी आहे उहा तव्हांजे पंहिंजे अंदर मां उभरंदी आहे, तव्हांजे जज़्बनि जी ॻाल्हि हूंदी आहे, अंदर जे उमंगुनि जी ॻाल्हि हूंदी आहे। इहो त हिकिड़ी उमिरि ईंदी आहे त सभिनी खे इहा शाइरी अट्रैक्ट कंदी आहे ऐं वणंदी आहे। उन खां पोइ इनकलाबी शाइरी ॾांहुं जेको मुंहिंजो लाड़ो थियो या इन तरफ़ मां वयसि त मूंखे यादि आहे त 95 में असांजी मुलाक़ात थी हुई पली जे साहिब सां, रसूल बख़्श पली जे साहिब सां। त उन्हनि वटि असां, उन्हनि जो घर असांजे घर जे वेझो ई हुयो त अचणु वञणु थींदो हो। त पली जो साहिब त हाणे फ़िक्री तरह केॾो स्ट्रॉन्ग ऐं मज़बूत माण्हू हुयो, सघारो हुयो, त उन्हनि जूं कचहरियूं, उन्हनि सां वेहण बि तव्हां लाइ सिखिया हूंदी हुई। उते सॼो ॾींहुं
शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरी, उन जा इनकलाबी पहलू, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, इब्राहिम मुंशी, मजीदी, माना उन्हनि जो ज़िक्र थींदो, उन्हनि जी शाइरी पढ़बी हुई, वरी उहे शाइरी पलीर साहब कोट कंदो। त जीअं मूं तव्हांखे ॿुधायां त शुरूअ में मां नंढी बि हूंदी हुअसि त मूंखे वणंदड़ शेर मां हमेशह लिखंदी हुअसि, ऐं अॼु ताईं मां का बि शाइरी सिर्फ़ु ईअं ॿुधी ऐं यादि न कंदी आहियां, पर जेसिताईं मां पंहिंजे हथनि सां लिखंदी न आहियां तेसिताईं मां उहा यादि न करे सघंदी आहियां, ऐं लिखण खां पोइ मां उनखे जल्दी यादि करे वेंदी आहियां। त उहे शेर, उहे बेत भिटाईअ जा, शेख अयाज़ जा, उहे पलीर साहिब जे वातां ॿुधी वरी पोइ उहे पलीर साहिब असांखे किताब बि ॾींदो हुयो त ही किताब पढ़ो, हू किताब पढ़ो, मेरा दागिस्तान पढ़ो, माउज़ी तोंग पढ़ो, शेख अयाज़ पढ़ो, त माना उहा असांजो हूंदो हुयो त उन्हनि खां किताब वठी पढ़ंदा हुआसीं। त पोइ मूं इनकलाबी शाइरी, उन जी अहमियत, उन जा सियासी असर, समाजी मसइला, उन्हनि खे कीअं तव्हां पंहिंजे इन इनकलाबी शाइरीअ में आणियो था, उहो मूंखे उतां मिलियो। फैज़ अहमद फैज़, इवन ॿाहिरें अदब जी ॻाल्हि थींदी, पैबलो नरोदा, उन जी शाइरी, त मूंखे इहो रुझान, उन जी सम्झ, उहो शऊर मूंखे तॾहिं मिलियो त हा, इनकलाबी शाइरीअ जी हिकिड़ी तमामु वॾी अहमियत आहे, ऐं पोइ तॾहिं मूं पढ़णु शुरू कई। बाक़ी रही त जेका अदा ॻाल्हि कई त इनकलाबी शाइरी, हूअं ई बि मूंखे ईअं लॻंदो आहे त असां हमेशह जॾहिं बि माज़ीअ खे यादि कंदा आहियूं त असांखे माज़ी जूं आला रिवायतूं, अज़ीम शाइर, अज़ीम शयूं नज़र ईंदियूं आहिनि, पर जेको हाल हूंदो आहे उहो उन वक़्तु एतिरो तव्हांखे नज़र न ईंदो आहे, पर वरी जॾहिं उहो माज़ी बणिजी वेंदो आहे त वरी तव्हांखे उहे शयूं ॾाढियूं असराइतियूं लॻंदियूं आहिनि। सो इहो आहे। ॿियो, हमेशह जीअं चवंदा आहिनि त हिकिड़ो दौरु हूंदो आहे जंहिंमें इहो इनकलाबी अदब सिरजंदो आहे। पोइ हाणे उन वक़्तु बि जीअं शेख अयाज़ हुजे त 1 यूनिट जो ज़मानो हुजे, या जॾहिं त अॼु बि मां सम्झां थी त इनकलाबी शाइरी ज़रूरु थिए थी, पर हा, हाणे शेख अयाज़ जहिड़ा शाइर वरी ऐं उस्ताद बुखारीअ जहिड़ा वरी सदियुनि में ॼमंदा आहिनि। सो इहो आहे। बाक़ी इहो सुठो अदब सिरजे थो, अॼु बि इनकलाबी शाइरी सिरजे थी, पर ज़ाहिर आहे उनजो मयार ऐं लेवल उहा न आहे। सही। माना मैक्स मेमण ऐं माइन साहिबा खां जीए भुट्टो जो नारो न हणाए सघंदासीं। एनीवेज़, ॾाढो ज़बरदस्त, ॾाढी ख़ूबसूरत कचहरी पई थिए। सुवाल बि त थींदा, पर गॾोगॾु कुझु त तव्हां खां वरी जेको तव्हांजो फन आहे उहो बि त तव्हां खां ॾिसूं न, ॾिसूं बि ऐं ॿुधूं बि। तव्हांजी शख़्सियत जो ॿ पहलू आहिनि। पढ़ण वारो जेको नसर पढ़े, शाइरी पढ़े, जेको उनजो ऑडियो माना आवाज़ जो अंदाज़ आहे उहो त बहरहाल अहमियत रखे थो, पर उन जा जेके फैशल एक्सप्रेशन तव्हांजी ॾिसी मुंहिंजी अंग्रेज़ी बि अॻिते पोइ थी आहे। उन जेको एक्सप्रेसिवनेस आहे न, प्रेज़ेंटेशन जो जेको कमाल आहे शख़्सियत जो, उहो बि ज़बरदस्त आहे। माना इहे सभु शयूं तव्हां हिकिड़े ॻंढ जी सूरत में हिकिड़ी जाइ ते अची गॾु थियूं थियनि। सो हर कंहिंजे नसीब जी इहा ॻाल्हि कान्हे का। तो ज़बरदस्त आहे। ऐं आउं पंहिंजे पाण खे अॼु ख़ुशि नसीब पियो सम्झां जो तव्हां सां गॾु हीअ कचहरी हले पई थी। कुझु पढ़ी ॿुधाईंदो, झूंगारे ॿुधाईंदो त थोरो वरी महफ़िल खे को ॿियो रुख ॾेई वरी पोइ सुवालनि में ईंदासीं, इफ यू डोंट माइंड। हा, बिल्कुलु। जेको चओ, छा ॿुधायां? जेको तव्हांखे वणे, भले तव्हां रोमानवी का शाइरी पढ़ी ॿुधायो या असांखे को गीत ॿुधायो। मुंहिंजे ख़्याल में गीत जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदो तव्हांजे मधुर आवाज़ में ॿुधंदासीं त वधीक मज़ो ईंदो, जीअं तव्हांखे बहितर लॻे। हा हा, जी जी। मां शाइरी एतिरी थी पढ़ां ऐं गाना बि एतिरा थी ॻायां ऐं रिकॉर्ड कयां जो वरी पोइ ईअं सम्झो त उहे मूंखां विसरी वेंदा आहिनि, छो त वरी ॿिए जी तयारी कंदी आहियां न। त पोइ अॼु मूं तव्हांजे लाइ ही कुझु शयूं साम्हूं रखियूं आहिनि। उस्ताद बुखारीअ जो कल्ह मुंहिंजे नज़र अॻियां तख़य्युल गुज़रियो, जंहिंखे बरकत अलीअ तमामु सुहिणो ॻायो आहे। तव्हां ॿुधो आहे? जे ही दलबो हो, जे ही दोखो हो, एतबार मूंखे छो ॾिनई, एॾो प्यार मूंखे छो ॾिनई। वाह 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 वाह। हा, कोशिश कयां थी। ज़रूर ज़रूर, बिस्मिल्लाह। जे ही दलबो हो, जे ही दोखो हो, जे ही दलबो हो,
जेही दोखो हो एतबार मुखे छो ॾिनुई एॾो प्यार मुखे छो ॾिनुई हाय एॾो प्यार मुखे छो ॾिनुई हिन शहर जा खोड़ मुल माण्हू यूसुफ जी शिकिल जा तुल माण्हू हिन शहर जा खोड़ अमुल माण्हू यूसुफ जी शिकिल जा तुल माण्हू मोती गुलाब जा गुल माण्हू अख बंद करे एॾो पंध करे इहो हार मूंखे छो ॾिनुई एॾो प्यार मूंखे छो ॾिनुई एॾो प्यार मूंखे छो ॾिनुई मुंहिंजो पूरो तोखे आहे पतो मां तासो थियण मां तोड़ ततो हित सोक खे थे वसकार खतो कणी हार करे फूहार करे छिड़कार मूंखे छो ॾिनुई एॾो प्यार मूंखे छो ॾिनुई जेही दलबो हो जेही दोखो हो एतबार मूंखे छो ॾिनुई एॾो प्यार मूंखे छो ॾिनुई हाय एतबार मूंखे छो ॾिनुई अणॼातो प्यार जताए वे उस्ताद जी आग उझाए वे रग रग में जोत जगाए वे इहो तोहफ़ो ॾिनुई याफ़त को ॾिनुई इहो तोहफ़ो ॾिनुई याफ़त को ॾिनुई इक़रार मूंखे छो ॾिनुई एॾो प्यार मूंखे छो ॾिनुई जेही दलबो हो जेही दोखो हो एतबार मूंखे छो ॾिनुई एॾो प्यार मूंखे छो ॾिनुई एॾो प्यार मूंखे छो ॾिनुई उस्ताद कमाल है शायर वाह वाह माना प्यार को शायद डिस्काउंटेड प्राइस ते वाला सवायो अची पर ॾाढो वणंदड़ जबरदस्त एॾो प्यार मुंहिंजो तोखे आहे पतो मां तासो थर तूं तोड़ ततो हिते सोक के थे वसकार खतो कणी हार करे फूहार करे छिणकार मूंखे छो ॾिनो वाह 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 ऐं शाइरी जो जेसिताईं तालुक आहे त सिंध में शाइरी त कमाल जी थी आहे माना शाह लतीफ़ माना हिकिड़ी लेगेसी आहे शाह लतीफ़ सचल सामी हिकिड़ो वॾो ड्रिगी लिस्ट आहे वेंदे अॼु जे शाइरनि ताईं शाइरी त कमाल लिखिजे थी ॻाइजे ॻाइण वारा बि गुर ऐं सुर वारा बि कमाल पर भला जेका मौसीक़ी ऐं धुन तरतीब ॾिए थी इन जी असां में खोट छो आहे हमेशह असांखे ॿियनि जायुनि ते ॾिसणो थो पए इन जी वजह छा आहे तव्हांजे ज़हन में ख़्याल में बिल्कुलु इहा ॾाढी सुठी ॻाल्हि कई अथव सही ॻाल्हि कई अथव असां वटि इहो मां अक्सर पाण बि चवंदी आहियां मौसीकारनि खे बि चवंदी आहियां अदा इरफान समय सां मुंहिंजो अक्सर कॉन्टेक्ट हूंदो आहे छो त मुंहिंजी शाइरी बि काफ़ी उन्हनि गीत ग़ज़ल कंपोज़
कंपोज़ त करे न चइजे, हा कंपोज़ जीअं ॾियाटियूं हुन कंपोज़ कयो हो, पर हुन खां पोइ कुझु धुनूं मूं जीअं पाण कंपोज़ कयूं। त मां अक्सर चवंदी आहियां त दादा नयूं धुनूं ठाहिजनि। पोइ हाणे हू बि कमु एतिरो कनि था त हू त एतिरो बिज़ी आहिनि, उन्हनि जो स्टूडियो एतिरो बिज़ी आहे जो हू सॼो ॾींहुं रिकॉर्डिंग में ऐं उहे जेके ट्रैक्स ठाहिनि था उन में ई उन्हनि जो वक़्तु घणो वञे थो। पर इहो वाक़ई मौसीक़ार ई वधीक ॿुधाए सघंदा त इन जो छा सबबु आहे। असां वटि अॼु ताईं ॾिसो केॾी ख़ूबसूरत शाइरी थिए थी, पर उहा रिपीट साॻियुनि ई धुननि ते वरी ॻाइजे थी। उहा ॿीहर बि कामयाबु थिए थी, मक़बूल बि थिए थी, पर ॼण जीअं मां हमेशह चाहींदी आहियां त मुंहिंजी शाइरी जेकॾहिं केरु मूंखे न कंहिं धुन ते ठाहे ॾींदो आहे जेका ऑलरेडी हूंदी आहे का मक़बूल धुन, त मुंहिंजी दिलि खे मज़ो न ईंदो आहे। ऐं मूंखे ईअं ई लॻंदो आहे त छो त असांखे जेको असुलो उहो कलाम हूंदो आहे उहो एॾो दिलि दिमाग़ ते ज़हननि ते रचियल हूंदो आहे जो मूंखे ईअं लॻंदो आहे त ॿी शाइरी हुन ते एॾी ठहकी ऐं ठही नथी अचे। बसि कलाम मां चवंदी आहियां हिकिड़ो दफ़ो जेको ठहियो सो ठहियो, वरी हुन ते ॿी नई धुन हुजणु खपे, नई शाइरीअ ते। पर मां सम्झां थी न ते मौसीक़ार ऐं फ़नकार वधीक ॻाल्हाए सघंदा त छो नथा उहे नयूं धुनियूं तख़लीक़ कनि। छो त मां फ़नकारनि खे बि चवंदी आहियां अदा कोशिशि कयो, नयूं धुनूं ठाहियो। जीअं असांजो नौजवान आहे, नाला बि ज़हन तां हलिया था वञनि, त उहे कुझु नौजवान आहिनि जेके सुठियूं कंपोज़िशन्स बि कनि था। त मां उन्हनि खे इहो ई चवंदी आहियां त कोशिशि कयो त नयूं कंपोज़िशन्स कयो। ज़बरदस्त। त इहो सही था चओ त धुनूं असां वटि नथियूं ओतिरियूं ठहनि। न असां पर वटि जेॾो हाणे त मौसीक़ीअ जो माना सिंधी माण्हू असां मौसीक़ीअ जा आशिक़ माण्हू आहियूं। हा सॼो सोशल मीडिया असांजो गाननि सां भरियल आहे, पर उन बावजूदि हिकिड़े गाने ते हिकिड़ी धुन ते 100 कलाम आहिनि। हाणे त मूंखे ईअं लॻे थो त असांजे ॿुधंदड़नि खे ज़रे घटि इन्हीअ आदती बणाए छॾियो आहे त बाबा हाणे असां वटि ॿी का गुंजाइश कोन्हे, इन जे करे का ॿाहिरि जी किथां जी बि धुन हुजे बसि उनखे फिट कयो ऐं ॿुधो ऐं मज़ो वठो, वक़्तु पास कयो। पर मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो अहिड़ो एवेन्यू आहे जंहिं ते घणो कमु थी सघे थो। आई मीन इट कुड बी अ पोटेंशियल कैरियर, राइट? ऐं असांजे नौजवाननि खे इन तरफ़ राग़िब थियणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे, राइट? हा, बल्कि असां पंहिंजे हिन प्रोग्राम जे ज़रिए इहो हिकिड़ो न्यापो ई मैसेज उन्हनि इदारनि खे ॾियनि था जेके मौसीक़ीअ जे हवाले सां जीअं अॼुकल्ह आसा कमु करे रही आहे, ऐं कल्चर डिपार्टमेंट खे पहिरियों न ते कमु करणु खपे या अहिड़ियूं असाइनमेंट्स ॾियणु खपनि कंपोज़र्स खे त उहे नयूं धुनूं कंपोज़ कनि, उहे गाना हू रिकॉर्ड कनि, उहे कलाम उहे रिकॉर्ड कनि, त इहो कमु उन्हनि खे करणु खपे। ऐं कुझु नाला खणी वञा जेके दोस्त असांखे ॾिसनि पिया था। साईं डॉक्टर वहीद राजपुर साहब, पाण शिकागो में रहंदा आहिनि, ॾाढा साईं सुठा दोस्त आहिनि। उहे बि तव्हांजे प्रोग्राम जी ऐं तव्हांजे ॻाइण जी अंदाज़ जी ॻाल्हाइण जी ॾाढी तारीफ़ पिया कनि। मुर्तज़ा शाह रिज़वी साहब, साईं वॾी महिरबानी। शाहिद बहिराणी साहब टोरंटो मां, उन्हनि हिकिड़ो रिक्वेस्ट कई आहे उस्ताद बुखारी जी सराइकी शाइरी जेकॾहिं तव्हां पढ़ी छॾियो त वाह जो मज़ो अची वञे। सो उन्हनि बि फरमाइश कई आहे। ख़ादिम अली साहब खे तव्हांजो ॻाइण जो अंदाज़ ॾाढो वणियो आहे। ऐं घणा दोस्त आहिनि, हाणे सभिनी जा नाला माना वठणु ॾाढो मुश्किल थी वेंदो हलियो। सोराब मरी साहब, अली नवाज़ राव साहब, ऐं उनखां अलावा माजिद हुसैन साहब, इहे सभई दोस्त तव्हांखे ॿुधनि पिया था ऐं ॾाढी तारीफ़ कनि पिया था। मूंखे त ईअं लॻे थो मुंहिंजी तारीफ़ पई थिए। अॼु तव्हां मूंखे अमीर करे छॾियो आहे। माना अहिड़नि माण्हुनि सां शायदि मुंहिंजी वास्तेदारी थी वञे जेके तमामु नफ़ीस हसास ख़्यालु रखंदड़, पर तव्हांजे तवसुत सां तव्हां ब्रिजिंग कई आहे। फनकार मूं ॾिठो आहे त हमेशह उहे ब्रिज ठाहींदा आहिनि, उहे दीवारूं खड़ियूं कोन कंदा आहिनि। समाज ईअं सुधरंदा आहिनि। अलाए छो असांजे मुआशिरे में इन शइ खे, इन आर्ट खे कंहिं ॿी नज़र सां ॾिठो थो वञे। बहरहाल अॻिते वधूं था। ज़ुल्फी साईं चए थो मैडम ऐं ज़ुल्फी थैंक यू सो मच। तव्हां सिंध में तव्हांजो सॼो कैरियर, उते सभु कुझु, कैनेडा जो कीअं इहो इतफ़ाक़ थियो? इहो बि को प्लानिंग हुई या को हिते जो कीअं हो तरीक़ेकार, जेकॾहिं तव्हां मुनासिब सम्झो ॿुधाइण? हा जी जी। ऐं हिकिड़ो त इहो त हूअं त वाक़ई कॾहिं मूं ज़िंदगीअ में इहो सोचियो कोन हुयो त मां पंहिंजे मुल्क खां या धरतीअ खां ॿाहिरि रहंदसि या वेंदसि। मां हमेशह चवंदी आहियां त माण्हू खे बसि पैसो हुजे, दुनिया घुमिजे ज़रूरु, तव्हांखे एक्सपोजर हुजे, तव्हांखे ख़बर हुजे, तव्हां दुनिया में उथो वेहो वञो ॾिसो घुमो। ऐं इहो मूंखे इतफ़ाक़ थींदो बि रहियो कुझु सालनि खां त अमेरिका बि साना कन्वेंशन्स में वेंदी रही आहियां, इंडिया बि मुंहिंजो काफ़ी वञणु थियो, दुबई, माना जेके बि मुल्क तव्हां हर इंसान पंहिंजे खीसे जे आहर जेको आहे ओतिरो घुमी सघंदो आहे। सो मूं कॾहिं वाक़ई सोचियो कोन हो त मां हेॾां मूव कंदसि।
पर हर शइ जा के सबब हूंदा आहिनि, पोइ किथे पॉज़िटिव के नेगेटिव। ईअं त माण्हू मुल्क छॾे इल्मु हासिल करण लाइ बि वेंदा आहिनि ॿाहिरि, सुठियूं नौकरियूं मिलनि थियूं उन लाइ बि वञनि था। तव्हां आहियो, असां सभई जेके बि हिते मूव थिया आहिनि माण्हू। पर ॿिली मुंहिंजे नंढड़ियुनि रखी आहे, उहा पई थी अचे वञे त मूंखे जी पियो थो थिए त हाणे इहा मुंहिंजे हिन ट्राइपॉड खे न हाणे को धकु ऐं किरी न पए। न ॿिली जे लाइ एतिराम आहे, पर ईअं न थिए कंहिं क़िस्म जी का रुकावट न थिए, इहा महिरबानी। सो जीअं मूं तव्हांखे चयो, बसि इहो आहे ॾाढो तकलीफ़ था जुमिलो, पर रीज़न्स हूंदा आहिनि जेके माण्हूअ खे पंहिंजो मुल्क पंहिंजी धरती छॾणी पवंदी आहे। सो के सबब हुया ऐं मूंखे ईअं लॻो त मां पंहिंजे ॿारनि खे जेको आहे न सो हिते पढ़ाइण बि असां लाइ वॾो महांगो ऐं ॾुखियो थी पियो आहे। असांजा सिंधी इदारा जेका असां एतिरी पंहिंजी ॿोलीअ जी उन ख़िदमत जी शोहरतुनि जी मोहबतुनि जी ॻाल्हि कई, पर इहो आहे त असांजा इदारा अञा ताईं ओतिरा प्रोफेशनल थी न सघिया आहिनि ऐं उहे ज़ाहिरा हुया बि चंद। ऐं तव्हां हिकिड़ो दफ़ो कंहिं इदारे मां निकिरो था कंहिं बि सबबु, कंहिं बि इख़्तिलाफ़ जे करे, त पोइ तव्हांजो ॿीहर उते मोटणु घटि ई थींदो आहे। ऐं ॿियो वरी माण्हू माण्हू ते बि आहे त आया हिकिड़ा माण्हू आहिनि जेके ॿीहर हलिया बि वेंदा आहिनि, पर थी सघे थो मां न वञी सघंदी हुजां या मूंखे लॻंदो आहे बसि जेका शइ छॾी त बसि पोइ छॾी, ठीकु आहे न। ऐं त पोइ ईअं हो त अल्ताफ़ हुजे मां हुजां त असांजा मीडिया में रहियासीं बि, पर पोइ बि मूंखे लॻंदो त असां ओतिरो अर्न नथा कयूं जेतिरो शायदि असां डिज़र्व कयूं था, या असांजा ॿार पढ़नि था, हिक खां ॿ ॿार, ॿिनि खां टे ॿार, त एॾी ॾुखियाई हुई। ऐं अल्ताफ़ जो बि मीडिया जे हवाले सां काफ़ी चैनल सां माना हिकिड़ो टुटंदो रहियो। त पोइ मूं तॾहिं इहो फ़ैसिलो कयो त भला जेकॾहिं ॿाहिरीं दुनिया में वञिजे थो, ॿारनि खे घटि में घटि सुठी तालीम ॾेई सघिजे थी। ऐं पाण मज़दूर माण्हू आहियूं, किथे मज़दूरी करे वठंदासीं, त इहो ई सबबु थियो त बसि पोइ असां हेॾां मूव कयो। बिल्कुलु। हाणे इन जो ज़िमनी सवाल आहे, दरअसल इहो सवाल मूं सिर्फ़ु इन जे करे कयो त हिकिड़ो प्लेटफॉर्म ठाहिजे, उन तां असुलु सवाल कजे त सिंधी औरत, ख़ासि तौर ते सिंधी औरत जो जिते तव्हां रहो था ऐं तव्हां जेको सफ़र पंहिंजी ज़िंदगी में एॾो वॾो लीप वरितो आहे, पोटेंशियल कीअं था ॾिसो, ख़ासि तौर ते नौजवान सिंधी औरत जो ॿाहिरि निकिरण जो, उते रहण जो, सेटल थियण जो, पंहिंजे पाण खे इस्टेब्लिश करण जो ऐं पंहिंजे धरती सां जुड़ियल रहण बि उन जो लाज़मी अमर हुजे, उन जो पोटेंशियल छा आहे तव्हांजी नज़र में? ॿुधो, मां 5 सालनि खां हिते ॿाहिरि आहियां, मां तव्हां ॾिसो था धरतीअ सां जुड़ियल रहां थी, इन करे जो हाणे सोशल मीडिया एॾा प्लेटफॉर्म्स आहिनि जो तव्हांखे इहो नथो लॻे त तव्हां हींअर को एतिरो परे आहियो, दुनिया ॻंढी पई आहे, तव्हां हर जॻह ते उते गॾु आहियो, वेठा आहियो, ॻंढिया पिया आहियो। बाक़ी त असांजी औरत लाइ हिते असांजी औरत कॉन्फिडेंट आहे, तालीम उन लाइ ज़रूरी आहे। हिकिड़ो त पंहिंजे औरतुनि खे तालीम ॾियो, जेकॾहिं दुनिया जे औरतुनि सां उनजो मुक़ाबिलो असां चाहियूं था त थिए, त पोइ समाजी तौरु, शख़्सी तौरु बि उनखे आज़ादी बि ॾियणी पवंदी, उन ते एतबार बि करिणो पवंदो, उनखे पसंदि जा शोभा बि तव्हांखे ॾियणा पवंदा। ईअं न तव्हां उनखे, हिकिड़ा माउ पीउ अहिड़ा बि आहिनि जेके वाक़ई चाहिनि था असांजा ॿार पढ़नि, तालीम हासिलु कनि, पर उन हिकिड़ा क्राइटेरिया रखे छॾिया आहिनि, बाबा डॉक्टर थियणो आहे, बाबा वकील थियणो आहे, बाबा इंजीनियर थियणो आहे। त मां सम्झां थी त इहो वरी अञा वधीक अज़ियतनाक अमल आहे। जीअं भिटाईअ चयो आहे न त अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, तव्हां माण्हू खे शऊर ॾियो, हुनखे सम्झ ॾियो, ऐं उनखां पोइ वरी हुनखे पाबंद कयो त तोखे हिन हद ताईं वञिणो आहे। ईअं न आहे, पंहिंजे नियाणियुनि खे ॿाहिरि छॾियो, स्कॉलरशिप्स ते हिते अचनि, ऐं अचनि थियूं कुझु छोकिरियूं, पर ज़ाहिर उहो रेशो घटि आहे। असां वटि अञा ताईं इहो आहे त अकेली छोकिरी वरी कीअं ॿाहिरि मुल्क वेंदी, पर हिते तव्हां ॾिसो इंडिया जा माण्हू कीअं भरिया पिया आहिनि, उहे छोकिरियूं हितां पढ़ी करे वरी भले सर्व तव्हां पंहिंजे मुल्कनि में बि वञी कयो, ईअं न आहे त तव्हां हिते रही पओ। त असांजी औरत टैलेंटेड आहे। तव्हां ॾिठो असांजी केतिरियूं ॻोठाणियूं औरतियूं मां छोकिरियूं ॾिसंदी आहियां, उन्हनि जी ॻाल्हाइण में केॾी फ्लुएंसी हूंदी आहे, उन्हनि जो विज़डम केॾो स्ट्रॉन्ग हूंदो आहे, तव्हां उन्हनि सां कचहरियूं था करे ॾिसो, त माना जेकॾहिं असांजे छोकिरियुनि खे, औरतुनि खे तालीम मिले, हिकिड़ो प्रॉपर माहौल मिले, त मां सम्झां थी त उहो घणो कुझु करे सघनि थियूं। इन करे ॿियो, असांजे मुल्क में छोकिरियुनि खे सियासत करणु खपे। असां वटि अञा ताईं बि जीअं पाण यको ख़बर अथव ॾाढी ख़तरनाक ॻाल्हि पिया कयो।
असां हींअर ताईं मीडिया जी ॻाल्हि कई त मीडिया खे अॼु ताईं बि मायूब सम्झियो थो वञे, पर मूंखे इन खां वधीक ॾुख जी ॻाल्हि इहा लॻंदी आहे त सियासत में बि औरतुनि जो अचणु असां वटि मायूब सम्झियो थो वञे। हाणे इहो इन करे हिकिड़ो तासुर आहे, या त इहो तासुर ख़तमु थियणु खपे, माना उहो असांजा उतां जा सियासतदान असांजूं पार्टियूं इहो तासुर ख़तमु कनियूं त भाउ सियासत में छोकिरियुनि खे ईअं मौक़ो कोन मिलंदो आहे। सियासत त असांजूं छोकिरियूं इहे नथियूं करे सघनि। हाणे ॾिसो मर्द आहिनि, उन्हनि लाइ त हलो असां वटि इम्प्रेशन हूंदो आहे त भाउ MNAs MPAs उहो हिकिड़ो अमाउंट हूंदो आहे, उहो उन्हनि खे ख़र्च करिणो हूंदो आहे। का वजह थी आहे मूंखे तव्हांजो आवाज़ न पियो अचे, मुंहिंजो आवाज़ तव्हांखे अचे पियो? तव्हां वटि जेके तव्हांजो आवाज़ मूं ॾे कोन पियो अचे। तव्हां ॾे का कॉल आई आहे? हाणे ठीकु आहे। हा बसि मूं ॾे का शायदि कॉल पे आई, मां हुनखे बंदि कयो त हा हाणे अचे पियो। हा अचे पियो न? जी जी। हा सो ज़ुल्फी मूं इहा ॻाल्हि पे कई त असांजे औरतुनि खे सियासत में मर्द आहिनि त उन्हनि लाइ असां इहो ॿुधंदा आहियूं त भाउ उन्हनि खे हिकिड़ो ख़ासि अमाउंट हूंदो आहे जेको पे करिणो हूंदो आहे, तॾहिं उन्हनि खे पार्टीअ में शमूलियत थींदी आहे ऐं उहे तॾहिं MNA MPA सेनेटर जी सीट ताईं उन्हनि खे मिलंदी आहे। पर हाणे जेकॾहिं मूं जहिड़ी हिकिड़ी आम घरेलू औरत सियासत में अचणु चाहे ऐं उहा उन लाइ क्वालिफाई बि करे, पर मूं वटि त पैसा कोन्हनि, मां एतिरा किरोड़ त नथी ॾेई सघां, त माना उन लाइ अहिड़ा रस्ता खोलजनि न असांजे सियासतदाननि खे, असांजे पार्टियुनि खे त भाउ त हा जेकॾहिं असांजूं औरतूं टैलेंटेड आहिनि ऐं उन्हनि खे उहो मौक़ो ॾियणु खपे। ठीकु आहे, अॻे जे बनस्पत हींअर करे औरतुनि जूं सीटूं हमेशह कुझु वधायूं त अथनि, पर हिकिड़ा लिमिटेड ख़ानदान आहिनि जेके उन सियासत कंदा था रहनि, पोइ वरी उन्हनि जा ई ॿार अचनि था। पर तव्हां असां आम जे माण्हुनि खे बि जेकॾहिं मौक़ो मिले ऐं उहे सियासत में वञनि त उहे प्रैक्टिकली कुझु कनि। हींअर पाण रुॻो ॻाल्हियूं पिया कयूं, मां हींअर ॻाल्हियूं थी कयां त जेकॾहिं असांजी औरत हीअं हुजे, असांजी औरत हीअं हुजे, पर जेकॾहिं मूं वटि पावर हूंदो त मां उन लाइ कुझु प्रैक्टिकली अमली तौरु करे सघंदसि। सो बहरहाल त असांजी औरत में पोटेंशियल आहे, उनखे मौक़िया न आहिनि। हाणे इहो सभ खां पहिरियां त वालदेन ते आहे त उन्हनि खे तालीम ॾियनि, उन्हनि खे पढ़ण जी मोकल मिले, उहे स्कॉलरशिप्स ऐं इहे वठनि ऐं ॿाहिरि अचनि, ऐं उनखां पोइ असांजी औरत सियासत बि करे, असांजी औरत जहाज़ बि उॾाए, असांजी औरत साइंसदान बि थिए। हाणे इन्हनि शोबनि में टेक्नोलॉजीअ में उनखे भर थियणु खपे, हिते जेका ज़रूरत आहे। बिल्कुलु हा ज़बरदस्त। वरी बि मुंहिंजे ख़्याल में थोरो मौक़ो अची वियो आहे त कुझु महफ़िल जे रुख खे बदिलाइजे, कुझु तव्हांजी का झूंगार ॿुधिजे, का शाइरी ॿुधिजे, उहो हिकु अधु कलाम वरी थी वञे त। हा जेकॾहिं का शइ तव्हांजे ज़हन में हुजे या पसंदि हुजे या असांजा ॾिसंदड़ का अहिड़ी ख़्वाहिश बि रखनि जेका शइ मूंखे यादि हूंदी उन्हनि मां, त मां उहा बि ज़रूरु ॾाढी ॿुधाईंदसि। सुहिणी ॻाल्हि। असांजा महिमान जो बी माई गेस्ट जेका बि शइ ॿुधाईंदो असांजे बिल्कुलु अखियुनि ते। बाक़ी जेकॾहिं दोस्त जेके असांखे ॿुधनि पिया था उन्हनि जी जेकॾहिं का, जीअं माइन साहिब चयो आहे, तव्हां पंहिंजी का फरमाइश करणु चाहियो त बिस्मिल्लाह कमेंट में ॿुधायो, कोशिशि कंदासीं त जेकॾहिं उन्हनि खे यादि हूंदो तव्हांखे ॿुधाईंदासीं। शाइर बि अजीब माना तख़लीक़कार हूंदा आहिनि, हुननि जा अहसास हूंदा आहिनि, हिकिड़ो रंग हूंदो आहे, पर माना पंहिंजी लाइफ में मगन हूंदा आहिनि, पिया लिखंदा आहिनि, पोइ हिते आश्कर जा त लाह कढे छॾींदा आहिनि। उहो हिकिड़ो शमशेर लहदरी साहिब लिखियो आहे के अची दरवाज़ो खोलियल आहे, मन कोई अची निकिरे, हाणे दरवाज़ो खोले के चोर घिड़ी अचे त हुनजा त लाह निकिरे। शमशेर लहदरीअ जो कलाम मूंखे ॾाढो वणंदो आहे ऐं मूं चाहियो आहे ॿ टे दफ़ा त मां इहो यादि कयां, पर अञा मां यादि न करे सघी आहियां। हींअर पोइ मूं वटि लिखियलु आहे, हा पर ॾाढो सुठो कलाम आहे। हाणे पहिरियां मां सोचां थी त अदा शाहिद बहिराणीअ जी ख़्वाहिश हुई न त को सराइकीअ में वाह, उस्ताद बुखारीअ जी क्या शाइरी बात है, पढ़िजे, त पोइ पहिरियां हुनखे पूरो था कयूं। बिस्मिल्लाह। तकड़ा आए तकड़ा वेंदे केदम दिलबर टिक, वाह, तकड़ा आए तकड़ा वेंदे केदम दिलबर टिक, टिक, दम दम नाल गुजर गया के चार पहर पर टिक, वाह वाह चऊं पैरां चूं चाह न ढापे, वाह, जुम्मा छंछर टिक, टिक,
चऊं पहिरां तूं चाह न ढापे, जुम्मा छंछर टिक, हफ़्ते महीने दिल न भरी सन, साल सरासर टिक। वाह वाह, अञा शायर हर बाहे पर फ्री पियो थे। अञा बाहे साल बि सोणा सिक न लहसी, अड़े बड़ा, जेतर जीवन तेतर टिक, वाह वाह मर वाह, बि वञा उस्ताद बुखारी, ताईं महशर टिक। हल बड़ा, वाह 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 वाह, माना आई टांडे लाइ थी वेठी बोरचाणी। हा, हाफ़िज़ जबरदस्त, ॾाढो सुठो, निज़ामाणीअ जो हिकिड़ो आहे त तख़य्युल त फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, वाह अञा कंहिं अघ में घुरिया बि न आहियूं। वाह वाह, फिरिया बि न आहियूं, फुरिया बि न आहियूं, अञा कंहिं अघ में घुरिया बि न आहियूं, कॾहिं न विकिजण वॾी आहे क़ीमत, इन्हीअ खां वाह मुल्ह ॿियो मथे ई कोन्हे। वाह साईं, कॾहिं वाह न वाह वाह, विकिजण वॾी आहे क़ीमत, इन्हीअ खां मथे को मुल्ह ई कोन्हे। असां घणा विया विकिजी, घणा विया लिखजी, वाह, असां अञा ताईं तुरिया बि न आहियूं। क्या बात है, वाह घणा वाह विया वाह लिखजी, घणा विया वाह विकिजी, असां अञा ताईं तुरिया बि न आहियूं। वाह असांजो वाह माज़ी अव्हां जे अॻियां, असांजो हाल बि अव्हां जे साम्हूं, वाह जिते अव्हां बीहारे छॾियो वाह चकासे ॾिस, उतां चुरिया बि न आहियूं। वाह असांजो वाह वाह घोरियो वाह, अव्हां तां घोरियो, अव्हां जो जबरदस्त, घूरण असां लाइ गंजा, क्या बात है, वाह वाह असांजो वाह वाह, घोरियो अव्हां तां घोरियो, अव्हां जो घूरण असां लाइ गंजा, मगर अव्हां जे हीअं ते हाफ़िज़ अलाए अञा छो हुरिया बि न आहिनि। वाह वाह वाह, आशिक मजबूर आहे, माना भले निज़ामाणी हुजे। इनकलाबी शेर अथव। बाक़ी हींअर तव्हांखे हिकिड़ी मां पंहिंजो गज़ल थी ॿुधायां, वाह वाह वाह, ऐं जबरदस्त। इहा अच्छा, कंपोज़िशन तव्हांखे ॿुधायां त साजिदा जमाली साहिबा चवनि पियूं त ब्यूटीफुल वे ऑफ एक्सप्रेसिंग पोएट्री अदी माइन अल्ताफ़, सो उन्हनि तव्हांखे प्यार जो पैगाम ॾिनो आहे। ऐं उन खां अलावा अकबर साहिदा ख़ान गबोल जमालीअ साहब, लाइ बि खोड़ सारो प्यार अदी जी, खे। ऐं तव्हां ऐं उन खां अलावा गबोल साहब, साईं उबैद थईम साहब, अहमद अली नोड़ी साहब, अख्तर अब्दुल्ला मंगरियो साहब, साईं वहीद राजपर साहब, काफ़ी दोस्त आहिनि जेके तव्हांखे ॾिसनि पिया था, ऐं ॾाढो उन्हनि खे, मुंहिंजे त ख़्याल में उन्हनि खे ॾाढो मज़ो पियो अचे, तॾहिं हेतिरा दोस्त शामिल थिया आहिनि। मां बि उन्हनि सभिनी महिरबानी, जी शुक्रगुज़ार आहियां जेके असांखे लाइव ऐं मुसलसल ॾिसनि था पिया। लख थोरा उन्हनि जा, उन्हनि जूं मोहबतूं, उन्हनि जो साथ जेको आहे असांजे लाइ ताक़त आहे, असां लाइ वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। वाह वाह, हींअर अव्हांखे मां हिकिड़ो गज़ल थी पंहिंजो ॿुधायां, ऐं इहा ज़रूरु, कंपोज़िशन बि हूअं ईअं सम्झो त नई आहे, ज़बरदस्त, पर चवंदा आहिनि जंहिंजो क्रेडिट हुजे उहो उनखे ॾियणु खपे। नौजवान फ़नकार आहे बशीर सोलंकी, वाह ॾाढो सुठो ॻाईंदो आहे, ऐं काफ़ी हुन जा सिंध टीवी ऐं KTN ते कलाम ॻायल आहिनि। सो हुन मूंखे इहा धुन कंपोज़ करे मोकिली हुई, पर ईअं सम्झो उन में मूं थोरी पंहिंजी अमेंडमेंट कई आहे। उन खां पोइ ॼण घटि में घटि इहो आहे त उहा धुन कंहिंजी ॻायल धुन आहे, माना नई आहे, उहा ॾाढी तव्हांखे सुहिणी, कोशिशि करे वाह वाह ॿुधाइण वाह 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 वाह, जॾहिं यादगिरियूं जॾहिं यादगिरियूं हवा में उॾाणियूं, तरी दिल ते आयूं विसारियल कहाणियूं, जॾहिं यादगिरियूं हवा में उॾाणियूं, तरी दिल ते आयूं विसारियल कहाणियूं, टिड़ियासीं खिड़ियासीं खिड़ी पो मुआसीं, टिड़ियासीं छड़ियासीं छड़ी पो मुआसीं, टिड़ियासीं छड़ियासीं छड़ी पो मुआसीं, टिड़ियासीं छड़ियासीं छड़ी पो मुआसीं, मुंदुन सां मुक़ाबिल हयातियूं विहाणियूं, तरी दिल ते आयूं विसारियल कहाणियूं,
वाह जॾहिं यादगिरियूं हवा में उॾाणियूं अभागियूं अचो नीह टांडनि ते पाड़ियूं अभागियूं अचो नीह टांडनि ते पाड़ियूं सुखन जूं ही सेजूं सभागिनी माणियूं तरी दिल ते आयूं विसार लकाणियूं जॾहिं यादगिरियूं हवा में उॾाणियूं ही गज़ल हाणे वेझड़ाई में अदी हुमेरा चना बि ॻायो आहे ऐं तमामु सुहिणो ऐं सुरीलो ॻायो अथनि वाह माना मूंखे जॾहिं जीअं तव्हां ट्रांज़िशन कई न पंहिंजे झूंगार मां वरी तव्हां मूंसां मुखातिब थियो त मूंखे लॻो त जहिड़ी रेलगाॾी बीही रही आहे को स्टेशन अची वियो आहे एॾो आउं महव थी वियो हुउसि मुंहिंजो चहिरो जेको आहे सो थोरो माना ईअं बुछड़ो आहे एडजस्ट कोन थींदो आहे पर जज़्बा बहरहाल मुंहिंजे चहिरे खां मुंहिंजा मुख़्तलिफ़ आहिनि सो ॾाढो वणंदड़ हिकिड़ो ॿियो जेको तव्हांजे लाइ मैसेजिस साजिदा जमाली साहिबा वरी बि तव्हां सां तमामु घणो तव्हांजी महिरबानी चई आहे प्यार जो इज़हार कयो आहे ऐं उहे ॾिसनि पिया तव्हांखे क्वेटा मां खोड़ प्यार अदी साजिदा जमाली लाइ खोड़ प्यार जी जी ऐं उन खां अलावा अब्दुल गफ़ार जुणेजो साहब चवनि पिया त सुठी अगरि शर ऐं गिरधारा जी हुजे त छा ॻाल्हि कोतकार वटि कमाल सदी में हा अगरि सुर ऐं गुरधारा त हुजे त पोइ छा ॻाल्हि आहे बहरहाल इहो साईं जुणेजो साहिब जिन चवनि पिया शमी मंगी साहिबा वाह चयो आहे अमीन फ़हीम ज़ऊर साहिब साईं राणा मोहम्मद इसाक़ साहिब ऐं सिंध मां तो लाइ ॼणियो सिंधियार आहे अब्दुल वहीद राजपर साहिब उहे चवनि पिया था त उनजी फरमाइश कई आहे उन्हनि तौसीफ़ पढ़िया राशिद अली साहिब इहे सभई दोस्त तव्हांखे ॿुधनि पिया था कुझु शेख अयाज़ बि ॿुधायो माना उहो जेको क्लासिकल शेख अयाज़ जेको सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़े नौजवान जे दिलनि में कंहिं सुंदरी खे ॾिसी करे दिलनि मां जेको हिकिड़ो ख़्यालु निकिरंदो आहे उन रोमांस जो जेकर इज़हार किथे थी वञे त माना असीं वरी हिकु भेरो ॿीहर जवान थी वञूं जेकॾहिं तव्हां वटि हुजे न त जेको तव्हांखे बहितर जे ॿुधायो न त काफ़ी शयूं मां यादि कयां थी पर पोइ वरी मुंहिंजे ज़हन तां उन जा कुझु बंद लही था वञनि हाणे ईअं कुझु त ॿुधाए थी वञा जी जी पर इन विच में आउं मैसेजिस पढ़ी थो वठां साईं फेरोज़ अब्दुल्ला पली साहिब चवनि पिया कमाल ॾाढो ज़बरदस्त उन खां अलावा पंहिंजो अमीन फ़हीम ज़ऊर साहिब चवंदा अदी तव्हांजो आवाज़ कमाल जो आहे इहो मुंहिंजो बि ख़्यालु आहे मुंहिंजे ख़्याल में उम्मी तौर ते हर सिंधी जो ख़्यालु आहे जेको तव्हांखे ॿुधे थो उन खां अलावा फरहाना मेमन साहिब चवनि पिया त माय ब्यूटीफुल फ्रेंड फरहाना मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे फरहाना उते डॉक्टर आहे पाकिस्तान में ज़बरदस्त ऐं असांजो तमामु घणो गॾु वक़्तु गुज़रंदो आहे जेकॾहिं असां उते सिंध में हूंदा आहियूं प्यारी दोस्त आहे उनजा लख थोरा हर मुंहिंजी वीडियो ॾिसंदी आहे उन ते कमेंट्स बि कंदी आहे पंहिंजे प्यार जो इज़हार कंदी आहे मूंसां बेहद मोहबत कंदी आहे माना तव्हांखे खंघि ज़ुकाम जे थी वञे त परेशानी कोन ऐं वाक़ई हितां फोन करे पुछंदी आहियां फरहाना भला ॿुधाए हीअं थियो आहे छा कयां ॿारनि खे खंघि थी आहे अच्छा उन खां अलावा साईं कबूल साहिब जेको आहे सो ख़ूबसूरती इंसान जे चहिरे न पर इंसान जे मन में हूंदी आहे सो वाह वाह ज़बरदस्त मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी तारीफ़ पिया कनि यार महिरबानी इनायत अली साहिब असांखे ॾिसनि पिया ऐं चए थो रूह खे वल जीअं वकोड़ियो इहो फेरोज़ अब्दुल्ला पली साहिब जिन फरमाइश कनि पिया नज़ीर अहमद साहिब तो इहे कुझु मैसेजिस जेके आहिनि से मूं तव्हांजे लाइ पढ़िया आहिनि रूह खे वल जीअं वकोड़ियो थी त बसि पोइ शेख अयाज़ अची वियो न बिस्मिल्लाह छो त इहो मूंखे जेतिरो यादि आहे उहो ॿुधायां थी जुणेजो साहिब वरी चवनि पिया डॉक्टर गफ़ार साहिब त अदी खे हक़ मौजूद एहतराम मां दिली दुआऊं जी बिस्मिल्लाह रूह खे वल जियां वकोड़ियो अथई रूह खे वल जियां वकोड़ियो अथई जी असां जी
वाह रूह केवल जियां वकोड़ो थई जीअं असां जी छात जोड़ियो थई रूह केवल हाय में हार बंसरी तुझी वाह हाय में हार बंसरी तुझी एतिरा सॾ जो अॼ तबोड़ियो वाह थई वाह जे असांजी छात जोड़ियो थई रूह केवल जियां वकोड़ियो थई रूह केवल प्यार खां कोन थो मुड़ी अज भी वाह 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 प्यार खां कोन थो मुड़ी अज भी केतिरो अयाज़ लोड़ियो थई वाह 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 जी असांजी छात जोड़ियो थई रूह केवल जियां वकोड़ियो थई रूह केवल वाह वाह वाह